बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इश्क़ अरबीअ जाम जो दुखियो आहे धुरियां आगे म्यां अहमद ले कयो अलो जलवो जमालो कारण पैदाश पिरिय रसूल जे हस्तीअ क्यो होगा कना आह इश्क जे थियो आलम आबादा अल्लाह आशिक अज़लों हज़रत मोहम्मद मशूका ओ इल्म में मुक़द्दसैन में अलो थियो ज़ाहिर ज़हूरा समय में सिर चुकायो लय मारण मलूका सिर जनी जा सट में पीती तन पिका सुरक नहीं शराब जे कहीं घाए घोट विधान ओए सुरक में ओए इन शराब जे अदा कहीं घाए घोट विधाऊं कह करे कैफ का कोरिया सूफी पी सरिया कह करे खेप खुमारिया पी मवाली मया मदे मेट महबतई मदजे कहीं मारिया मतारा ओए वटियूं म्यां ओए वीरन हथ में अलो सदको साह ॾिनाऊं कुन त कनज़ऊं मख़फ़ियन पधर पेर धरिया आहिनि इन्ही रमज़ में की पवे परूड़ा ॻाल्हिनि ॻाल्हिनि जहिड़ी करण तो न जुगा ओ अकुल ही म्यां वञी औजूं थियो ओ अला उते ई अंदेशा रीत इन्ही राज जे लखें लखनिया कोड़न मझां कनो ते हल थी हकीकत है अकुल जुज़वी कुल जो लहे को न करा
ओ हुस्न में म्यार ओए हज़रत नबी करीम जे ओ अलो थियो हम हैराना कहन परूड़ियो पिरिय रसूल खे मूरा मखलूका पाण ॼाणे पाण धणी माहियत मुहम्मद चओ सलवात हज़रत नबी करीम ते अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अलैहि लखे दुरूदा हूंदा से ईमान सां कलमो जे पढ़ंदा उसका बोलो याद है।